अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज पाण सिखंदासीं चाइनीज़ ॿोली में सिंधी ज़बान के ज़रिए एक नओं लेसन। तो दोस्तों जो लेसन है वो है 14 अगस्त स्पेशल वोकेबलरी। तो अज पाण जो सिखंदासीं वो आऊँ तव्हांखे सिंधी में ॿुधायां। जेके 14 अगस्त जो पंहिंजो इंडिपेंडेंस डे है उन में जेके चाइनीज़ जा वर्ड इस्तेमाल थियनि था उहो पाण सिंधी ज़बान के ज़रिए सिखंदासीं। तो दोस्तों सब खां पहिरियां 14 अगस्त स्पेशल वोकेबलरी है, उनमें पाण पंहिंजे मुल्क पाकिस्तान के लाइ या पाण चऊं चाइनीज़ में पाकिस्तान के छा चवंदा आहिनि या सिंधी ज़बान के ज़रिए पाण सिखंदासीं त चाइनीज़ ॿोली में पाकिस्तान के छा चवंदा आहिनि। त पाकिस्तान के पुकारींदा आहिनि या पाकिस्तान के सॾींदा आहिनि चाइनीज़ पाकिस्तान। पाकिस्तान मतलब पाकिस्तान। उनखां पोइ जेको चाइनीज़ जो वर्ड है वो है गो छी मतलब फ्लैग। इंग्लिश में मीनिंग थींदी फ्लैग ऐं सिंधी मीनिंग थींदी झंडो। उनखां पोइ चाइनीज़ जो टियों वर्ड है वो है दूली मतलब इंडिपेंडेंस मतलब या पाण सिंधी में चऊं आज़ादी। उनखां पोइ चाइनीज़ जो जेको आखिरी वर्ड है इन स्लाइड जो वो है गोचिया मतलब कंट्री या पाण चऊं मुल्क। उनखां पोइ जेको चाइनीज़ जो वर्ड है वो है रन मन मतलब पीपल माण्हू या पाण चऊं गॾियल अवाम। या इनके पाण जो खाली हिकिड़ो चाइनीज़ जो वर्ड है रन वो अचे तो वो आम माण्हू या पाण पर्सन या एक फ़र्द लाइ इस्तेमाल थींदो है। जीअं मतलब जोंगो रन, जोंगो मतलब चाइनीज़ ऐं रन मतलब माण्हू। त चाइनीज़ माण्हू चाइनीज़ पर्सन त उहो एक आम फ़र्द लाइ या पर्सन लाइ इस्तेमाल थींदो है। ही मतलब गॾियल अवाम जे लाइ जेको पाण इस्तेमाल कंदासीं उहो आहे त उहो आहे रन मन मतलब पीपल माण्हू या पाण चऊं गॾियल अवाम। उनखां पोइ जेको चाइनीज़ जो वर्ड है वो है 2 नंबर ते छिंगजू मतलब सेलिब्रेट या पाण चऊं जशन मल्हाइण। तंहिंखां पोइ हेठि वर्ड पियो आहे उहो आहे खपिंग मतलब पीस ऐं सिंधी मीनिंग थींदी अमन। उनखां पोइ जेको लास्ट वर्ड पियो आहे इन स्लाइड जो उहो आहे आई। चाइनीज़ जो वर्ड है आई मतलब इन जो थींदो लव। इंग्लिश में मीनिंग थींदी लव ऐं सिंधी मीनिंग थींदी प्यार। ऐं हाणे पाण सिखंदासीं हिकु नई स्लाइड ते चाइनीज़ जो जुमिलो। उनजो जेको पाण चाइनीज़ में चवंदासीं पाकिस्तान मतलब आई लव पाकिस्तान या पाण सिंधी में चवंदासीं मां पाकिस्तान सां प्यार कयां थो। तो दोस्तों अज जो पाण इंडिपेंडेंस या पाण चऊं आज़ादी वारो लेसन जो पढ़ियो 14 अगस्त के हवाले से तो वो तव्हांखे कीअं लॻो ऐं वधीक अहिड़ा जेके चाइनीज़ जा वीडियोज़ आहिनि या पाण चऊं लेसन आहिनि सबक आहिनि उनके सिखण लाइ मुंहिंजो यूट्यूब चैनल सिंधी चाइनीज़ अकेडमी के वधि खां वधि सब्सक्राइब कंदा, बेल आइकन के प्रेस कंदा ऐं कमेंट्स करी मूंखे तव्हां पंहिंजी राय ॿुधाईंदा। मिलंदासीं हिकु नेक्स्ट वीडियो सां गॾु, तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।